ऐं उहो हिन महीने जे 27 जी रात थियो। उन्हीअ खे उन्ही बेमिसाल सफ़र खे मेराज चयो वञे थो। मेराज उरूज मां वरतल आहे। महबूब जो उरूज बि एतिरो, बुलंदी बि एतिरी जो हर शइ जेका अल्लाह पाक पैदा कई सभु हेठि ई, 7 ज़मीनूं हेठि, 7 आसमान हेठि, सिदरतल मुंतहा हेठि, बैतुल मामूर हेठि, पर यार खुदा जो अर्श भी हेठि, मुस्तफा जा कदम अञा भी मथे हा। यो एजाज़ अल्लाह ताला असां ऐं तव्हां जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमायो। उन जो ज़िक्र हिन आयत सगोरी में आहे। इंशा अल्लाह ताला तर्जुमो करे 2-3 ॻाल्हियूं कंदासूं। अल्लाह ताला तव्हां जी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं अल्लाह तबारक व ताला तव्हां जो असां जो अचण बाबरकत बनाए छॾे। बुलंद आवाज़ सां बरकत ख़ातिर दुरूद पढ़ो त मां आयत जी माना कयां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सिंधी में चइबो आहे जे ॻाल्हि कर सची त भत्तो आहे फिको। तव्हां जे हेतिरी सारी जमात जे मुंहं ते इहो दुरूद शरीफ़ जो आवाज़ कोन थो बीहे। जेतिरा घणा हो ओतिरे जज़्बे सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालो पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सुभान जो लफ्ज़ जेको आहे बुखारी शरीफ के अंदर हदीस पाका सुनो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइन था या आखिरी बुखारी शरीफ जी हदीसा कलिमतान हबीबतान इंदर रहमान खफीफतान अलल लिसान वसकीलतान फिल मीज़ान। बहकड़ा कलमा आहिन, बहकड़ा जुमला आहिन, बहकड़ा अखर आहिन जेके अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के ॾाढा वणंदा आहिन ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि खे मोमिन जे ज़ुबान जे मथां ॻाल्हाइण में हल्को रखी छॾियो आहे। पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं उहे तोरिया वेंदा त सभिनी शयुनि खां वज़न में मथे हूंदा। उहे 2 कलमा कहिड़ा आहिनि सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। तमाम हल्कड़ा ॻाल्हाइण में इस्तेमाल करण में सवला, अल्लाह के तमाम घना प्यारा ऐं क़यामत जे ॾिहाड़े वरी वज़न में तमाम गरा। हिकड़ी ॿी हदीस मूं पढ़ी जंहिंमें इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त सुबुह खां शाम ताईं जेकॾहिं को माण्हू मोमिन मुसलमान खुलूस सां
70 दफ़ा सुभान अल्लाह चवंदो, अल्लाह ताला उन तां जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो। जॾहिं इन्हनि कलमनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात प्यारो रखियो, रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात चाहियो त मुस्तफ़ा पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सफ़रे मेराज भी प्यारो आ, मुझो हबीब भी प्यारो आ। इन जे करे मां अल्लाह जी ज़ात बाबरकात इन सफ़र जी शुरूआत भी इन प्यारे अखर सां कयां। तॾहिं उथंदे ई अल्लाह ताला फरमायो, सुब्हानल्लज़ी असरा, पाका उहा ज़ात जंहिं रात जे टाइम ते सैर करायो। कन बुजुर्गन वरी ईअं बि चयो आहे त सुभान चवण में हिकमत कहिड़ी हुई। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालो आलिमुल ग़ैब व शहादत आहे। क़यामत ताईं जो कुझु थियणो आहे थींदो रब्बुल आलमीन जे इल्म में आहे। उन रब्बुल आलमीन जे क़दीम इल्म सां मालूम कयो हो त मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्मानी मेराज ते केतिरा ई माण्हू एतराज़ कंदा त कीअं वियो। कुर्रे ज़महरीर थध जे गोले मां कीअं पार वियो, गर्मीअ जे गोले मां कीअं पार विया, ऑक्सीजन ख़त्म थी वञे थी उतां कीअं पार विया। हू पंहिंजे अकुल सां चवंदा कीअं वियो, कीअं वियो, कीअं वियो। अल्लाह ताला जी ज़ात उनखे जवाब ॾिनो, सुब्हानल्लज़ी असरा। मुंहिंजो नबी पाक अलैहिस्सलाम मेराज ते वञण जी दावा पाण कोन थो करे। हुज़ूर ईअं कोन फरमायो आहे त मां पंहिंजे मर्ज़ी सां मेराज ते वियो आहियां, बल्कि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे जवाब थो ॾिए जेके चवनि था कीअं वियो, कीअं वियो, कीअं वियो। अल्लाह ताला फरमाए थो कीअं कीअं चवण वारा कीअं कीअं ॾेन निहार। मां अल्लाह जो शान सुभान आ, मां अल्लाह जी ज़ात ॾे निहार। सुभान जी माना है हर ऐब खां पाक, हर नुक्स खां पाक, हर कमजोरी खां पाक, हर ज़ईफ़ी खां पाक। जेका दुनिया में दुनियावी तसव्वुर में ॻाल्हि अचे उन्ही खां रब जी ज़ात बाबरकात पाक आ। कीअं कीअं त उन्ही जे लाइ चइजे जेको कमज़ोर हुजे। अल्लाह ताला फरमाए थो मां त सुभान आहियां, जीअं वणंदो आहे मां तीअं कंदो आहियां। जे तव्हांखे मां अल्लाह जे ताक़त ते भरवसो आहे त पोइ आमना जे लाल जो मेराज बि हक़ आहे, छो त उनखे वठी वञण वारो रब ताक़त वारो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। अब तव्हां ई असांजो रब ताक़त वारो आहे या न आहे? पोइ जे रब्बुल आलमीन जी ताक़त क़बूल था कयो ऐं उन ताक़त वारे रब्बुल आलमीन महबूब खे घुरायो आहे। ऐं असरा जो फ़ाइल बि उहो सुभान आहे। सुब्हानल्लज़ी असरा, असरा माना सैर कराइण वारो, उन जो फ़ाइल उहो सुभान आ, उहो रब जी ज़ात बाबरकात आ। जॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात सुभान आ, ऐबन खां पाक आ, नुक्स खां पाक आ, ज़ईफ़ी खां पाक आ, कमज़ोरी खां पाक आ, त पोइ तव्हांखे मञणो पवंदो त अल्लाह जी ज़ात हेॾे ताक़त वारे रब मुस्तफ़ा खे लामकान ते घुराया। इन जे करे अल्लाह ताला सुभान जो लफ़्ज़ ॻाल्हायो। हिकिड़ो इन जे करे त लफ़्ज़ प्यारो आहे, प्यारे लफ़्ज़ खे प्यारे मक़ाम ते प्यारे जे मेराज जे शुरूआत में प्यार ख़ातिर अॻ में इस्तेमालु कयां, सुभानल्लज़ी असरा। ॿियो त मां उन्हनि जे एतराज़ जो जवाबु ॾियां जेके चवनि था त कीअं वियो। अल्लाह ताला फरमातो कीअं खे न ॾिस, मूंखे ॾिस, मां सुभान आहियां।